अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बकेड़ा आलन माया तांजो मोतबर यूट्यूबर लीमू आई माया लोटू लांती। सो बाशा आज जे वीडियो में गाल कंदा तू तो भड़वत कीअं कबी आ सॉरी मतलब मोहब्बत कीअं कबी आ उन बारे में। सो लोटू भी असां सां गॾु आ तो वीडियो बाक़ाइदा ॾिसंदासूं ऐं एंजॉय कंदासूं। वीडियो के लाइक शेयर हींअर ई करे छॾियो मतलब हलण गागी में करे छॾियो जीअं अगलनि खे ख़बर पए त वाकई मोतबर वीडियो आयो आहे। बाशा अॼु खां 70 साल अॻु में जलाल चांडे गातो हो त मोहब्बत की कभी उन ॻाल्हि खे सम्झी वियो ममताज लाशारी उन गातो त मोहब्बत दे मोहब्बत वठ मोहब्बत में मज़ो आहे ऐं उन जी ॻाल्हि खे वरी सम्झी वियो शमन मीराली उन वरी ईअं चयो पर अलाए छो वरी हिनके मथे में सूर थियो आहे। हिनके अर्शा अर्शु नालो त छा नालो अथसि अर्शु ई अथसि ॿियो को हाँ अर्शा जागीरानी खे वरी लॻो त शायदि हिननि सभिनी ग़लति सम्झायो आहे ईअं मोहब्बत न थींदी आहे। असल में हिन जेको अर्शाद जागीरानी सम्झायो आहे इहा मोहब्बत न आहे कुझु ॿियो ई आहे मतिलबु अलाए ॾिसूं था छा आहे तो हलो वीडियो करे ईअं लॻे पियो त ॼणा सारे वॾेरे वारो जेको हारी आहे अर्शु उहो कंहिं भूरी में के मतलब कारी में के वाटर में विझारे रहियो आहे। अब मांखे ते डटी पिक्चर वाली विद्या फालन याद अची वई हुनजो बेडो वॾो हूंदो आहे। हा भाषा मांखे बि लॻे थो उन ई फिल्म मां इंस्पायर थी करे हिननि इहो सीन कढियो आहे। उनजी बि वॾी मांडड़ी हूंदी वॾी फुसियल छोकिरी आहे। हेॾे ओ बाशा इहो पार्ट ॾिसी करे क़बर में जलाल चांडियो बि ईअं ई चवंदो हूंदो त ओ बाशा अर्शु बाबा वॾो हरामी अथई हथ हथ ॾिस केॾां थो खणे हथ बाबा सिधा सवा छाती ते रखियो वेठो आहे छातिर आहे मूंखे लॻे थो हे बि छातिर ते हुई हो सही सफ़ा पेप्सी बोतल लॻो पियो आहे पुसियल पेप्सी हा आहे सही पुसियल पेप्सी आहे। तोखे दिल पर मोहब्बत कीअं कबी आ मोहब्बत हीअं कबी आ ओ बाशा सॼो ॾोह रुॻो अर्शु जो बि न आहे हिन सनी लेवनी खे बि वॾो शौंक़ु आहे इशारा ॾिसोसि त कीअं लोटू सफ़ा आहे तोते वारा इशारा आहिनि। हा भाई हिनखे बि वॾो शौंक़ु आहे मतलब कीड़ो थी हा मोहब्बत हीअं कबी आ ओ बाशा मांखे लॻे थो अर्शु ॾेखारियो अथसि बाशा नंढड़ो इहो वरी कीअं भला ॾिस ॾिस वात कीअं खोलियो अथसि। हा यार मूंखे बि लॻे थो भाई त छोटू जो दीदार कराए छॾियो हा न बा न न न न निभाग ले खला न ते तई न मुड़िए खो आए त बाशा अगर अर्शु भी शेपर कूड़ा है त इहो भी चटन जीड़ो हालत ॾिसी तो सस्तो इमरान हाशमी लॻो पियो आहे हा, हिते सही। पोइ वरी चवंदा माण्हू असांखे गारियूं था ॾियनि हाणे अहिड़ी हालत कंदव छड़नि जे मुंहं ते वञी हिकिड़े मेह खे चटींदव त बाशा सभु को गारियूं ॾींदो न हेॾे लोटू जो बि हा सड़ी वियो थी। मां जो त बसि मां दिलि थी तुंहिंजी चई त मुडी वाठी माना इहे मरोड़े छॾिया अथनि केबिन ॾिसां त दिमाग़ ख़राब थो थिए। सोहणा वो सांवला लबड़ा लबन सां मिलाइजन ओ बाशा इहा जेकी भला आहे न इहा लबड़नि लबाइण सां कुझु कोन थींदो इनखे वञनि के सीधी वञनि के लांटर हुजनि कहिड़ा हुजनि जेके हिनखे मुंहुं ॾियनि ईमानदारीअ सां एतिरो करी कुल्फी खे न चटियो आहे जेतिरो हिन रूबी खे चटियो आहे। हने हा बा वॾो चटियो अथसि। खोले खोले हेॾे ओ लानत पोई हेतिरा त कुला खोले वेठी आहे अधु छाती ते अची कपिड़ा पिया त अञा केतिरो खोले नथो मुड़े अञा फज़ीलत नथो सिके तूं बि आई सदाई मुंहुं वांगुरु चांहि ते मोल पोइ बि आदत नथो वञे नथो माञा ओ बाशा दिल त चए थी अहिड़नि मॉडलिंग वारा ठहण वारनि ते लेखो ई न कजे लानत जो बस पइजी ॾीबे कीअं ले खला न ते ओ ईअं पई ॾिजे हलो अॻिते हलो
ओ बादशाह मांखे लगे तो इन कलाम जी मॉडलिंग ॾिसण खां पोइ रज़ा शाह बुखारी तो के पिटे पिटे मारींदो निबागा को फज़ीलत वारो को मॉडलिंग करियां बुखारी जा बड़ा गाना ख्वार कया अथई इन किनी जे पोयां रुबी जे पोयां अची लॻूं आहे तूं ज़लील अची कयो थी पाण बि ज़लील थियो आहे असांखे बि हरू भरू अची परेशान कयो थी हाणे असांखे सम्झ में न पियो अचे त हिन ते रोस्ट कहिड़ो ठाहियूं सो असां रिव्यू करे ठहियो आहे तुंहिंजो कलाम तूं रोस्ट करण जे लाइक़ ई न आहीं नियत ख़राब तो करी रुगो बड़ा अल्लाह नियत जी ख़राब कसम कीअं कबी आहे ईअं कबी ईअं कबी आहे हिन वांगुरु कबी आहे हिन लूसी वांगुरु कबी आहे ये गाना था ठाहियो शर्म कयो ॾाढी मुठियूं तूं बि इहो कूड़ाई त अञा चाटे जहिड़ो आहे हा त बादशाह। पोइ वरी पंहिंजो कलाम ठाहे छॾ त मोहबत कीअं कबी आहे कंहिं लोंडे खे वठी थोरो न तमीज़ बड़ा। सिखो कलाम स्विमिंग भला पूल जो ठाहियो वरी बेइज्जती सुभाणे कयो अथई। स्विमिंग पूल में मुटरी भरे न अचे हलो वीडियो ख़तम ना कयो आहे छा हलो इहो रिव्यू वीडियो रोस्टिंग न हुई वीडियो लाइक कमेंट शेयर कजो ओके अल्लाह हाफ़िज़